जी तो प्यारा दोस्तों असो जावेद ओगाई साहब नौजवान नौ आवाज़ असा दिलरुबा शायर फयाज़ जखरानी तव्हां सां गॾु आहे। असो सिंध जो सूं यकतारे चपड़ी जो हीरो फनकार इरफान जमाली भी असां सां गॾु आहे। इंशाल्लाह इन जो एल्बम थे पियो उस्ताद इकबाल सोलंकी साहब वटि स्टूडियो में सरताज स्टूडियो में। इंशाल्लाह दोस्तन के ही एल्बम जरूर ॿुधजो। पंहिंजो दिलरुबा शायर फयाज़ जखरानी जी मेहनत आहे। कुछ लफ़्ज़ तव्हां भी सर ॿुधायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त असांजो प्यारो दोस्त जावेद ओगाई तमामु नौजवान सोनो शहज़ादो असांजी सिंध धरती जो नओं फ़नकार इंशाल्लाह हिन जो एल्बम थी रहे थो SK प्रोडक्शन में। इंशाल्लाह तव्हां दोस्तनि खे पसंदि ईंदो। ज़रूरु ॿुधो। जिन जो शाइर आहे असांजो प्यारो दोस्त हलीफ बयान।